हींअर दोस्त मंज़ूर गिलाल खे गुज़ारिश आहे त हू हिन ख़ुशीअ वारे मौक़े ते ऐं पंहिंजे ॼमण ॾिण वारे हवाले सां जेके संदसि अहसास ऐं महसूसियात आहिनि उहे दोस्तनि सां संगत सां शेयर करे। मंज़ूर गिलाल। थोरा न थोरा मूंते मारो रहिजा हलायूं वरी भेरा घणे घणे केतिरा मुंहिंजा इंतिहाई मान वारा टीचर्स क्लब जा दोस्तो अस्सलाम वालेकुम। टीचर्स क्लब अॼु मुंहिंजो जनमॾींहुं सेलिब्रेट कयो आहे। मां जस बि ॼाण थो दुआगो बि आहियां घुराइतो बि आहियां त हीअ टीचर्स क्लब उहा टीचर्स क्लब आहे जंहिंमें सभु दोस्त असांजा शौरी दोस्त पढ़ियल लिखियल ऐं उस्ताद जेको आहे उस्ताद रोल प्ले कंदो आहे समाज में। ऐं असां ख़ुशनसीब आहियूं उस्ताद जो मजमूओ आहे उहो गुलदस्तो आहे ऐं उहे सभु माण्हू ॼाणनि था हालतुनि खे सूरत हालुनि खे सम्झनि था ऐं उन विच में मां पंहिंजो पाण खे ख़ुशनसीब महसूसु करे रहियो आहियां। इहा मुंहिंजी वॾी ख़ुशनसीबी आहे। अहिड़े गुलदस्ते में मां पंहिंजो इज़हार करे रहियो आहियां। इन खां वधीक ॿी का मुंहिंजे लाइ ख़ुशी जो बास ई आहे। मुंहिंजा साईं जनम ॾींहं केतिरा ई गुज़रिया आहिनि। हीअ मुंहिंजो 56 जनम ॾींहं 57 ऐं इहो हिकिड़ो सिलसिलो आहे। पर इन्हनि जा जेके दोस्तनि सां जेके जनम ॾींहं गुज़रिया आहिनि जॾहिं खां वठी उन में असांखे पंहिंजी अहमियत जी पंहिंजी इन जी अहसासु थिए थो त न वी आर समथिंग असां कुझु आहे। असांजो समाज में कारज आहे समाज में कुझु वर्थ आहे समाज में हिकु कंट्रीब्यूट करणु खपे। असांखे कंट्रीब्यूट करणु खपे। असां धरतीअ जा आहियूं इन धरतीअ जा रील सॉइल ऑफ सिंध आहियूं। उन करे असां ते फ़र्ज़ु थो थिए असां हिकु एजुकेशन खे आम कयूं ऐं पंहिंजी धरतीअ सां जुड़ियल रहूं। पोइ जॾहिं बि हालतूं फेवर में साईं चवाणी जॾहिं बि हालतूं फेवर में ईंदियूं त उन में पंहिंजो किरदारु अदा करे सफ़ा आउट रहे सफ़ा उन खां कटियल रहे। इहो सभु मां बि इन राय जो आहियां। माण्हू टच में हुजे माण्हू सराहियल हुजे माण्हू जुड़ियल हुजे पंहिंजे दोस्तनि सां स्टडी सर्किल्स किताब पढ़े नज़रियाती हुजे उहो माण्हू बीहंदो उहो मज़बूत बीहंदो उहो माण्हू उनखे हेॾे होॾे उनखे जीअं असांजो दोस्त नज़ीर सरोई जीअं असांजा दोस्त ॿिया बि दोस्त असांजा जीअं असांजा साहा शेख माना किठ जीअं काठ किठ आहे जीअं का भई लोॾो ज़माने जा जेको साईं असांजा साईं वारा सभु असांजा मौसम साईं दोस्त मां जेके बि पढ़िया आहिनि उहे पंहिंजी राय पंहिंजो फ़ैसिलो पंहिंजो हुन में आज़ादु आहे। मां अॼु ख़ुशनसीब महसूसु करे रहियो आहियां। टीचर्स क्लब मूंखे जो जनम ॾींहुं मल्हायो आहे। मां घुराइतो आहियां लख लाइक़ वॾा वण साथ सलामत सही सलामत। महिरबानी।